खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां। प्रेस क्लब मीरपुर साकरो अॻियां रांदीगरनि टाउन इंतजामिया ऐं कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रांदीगरनि जे अॻुवान आसिफ शाह, अमीन सीरो, दिलशाद आरफानी, हबीब ख़ासकेरी ऐं ॿियनि रांदीगरनि जो चवणु आहे त रांदि जे मैदान लाइ सरकार पारां 8 एकड़ मख़सूस कया विया आहिनि, जंहिंमां 5 एकड़नि ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करे चुकी आहे। बाक़ी रहियल 3 एकड़नि ते बि कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। टाउन कमेटी इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ ऐं कब्ज़ा माफ़िया सबब साकरो में क़ाइम रांदियुनि जो मैदान अॻूणी हैसियत विञाए वेठो आहे। शहर जो समूरो गंद किचिरो रांदि जे मैदान ते फिटो करण खां पोइ ग्राउंड सोड़ो थी महदूद थियण लॻो। हुननि जो वधीक चवणु हो त शहर जो ही हिकु वाहिद ग्राउंड आहे जंहिं ते फुटबॉल, क्रिकेट समेत ॿियूं केतिरी रांदियूं थींदियूं आहिनि, पर टाउन इंतजामिया शहर जो समूरो गंद किचिरो हिन मैदान ते उछलण जी आदी थी वई आहे। हुननि जो वधीक चवणु हो त पब्लिक हेल्थ ऐं कब्ज़ा माफ़िया खां कब्ज़ो ख़त्म कराए ऐं फौरन मैदान जी सफ़ाई कराई वञे त जीअं रांदीगर आसानीअ सां रांदि खेॾी सघनि। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ ख़ासकेली, ब्यूरो चीफ, बे न्यूज़ ठट्टो।